सांगड़ में नामियारे शाइर सहाफ़ी ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन के कंपेयर हबीब लिगारी की सालगिरह की तकरीब मुनक़द कई वई। न्यू प्रेस क्लब सांगड़ में मुनक़द कल तकरीब की सदारत नामियारे सहाफ़ी निहाल कुमार कई। उन मौके ते खिताब कंदे नामियारे लेखक अमर लिगारी, नवाज़ कुंभर, नसीम बलोच, वली मोहम्मद खासकेली, मुमताज़ लिगारी, जब्बार जुणेजो, कासिम आदिल लिगारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हबीब लिगारी नंढी ॼमार में वॾो नालो कमायो आहे। हबीब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन ते ख़ूबसूरत प्रोग्राम कंदो रहे थो। अॼु असां न्यू प्रेस क्लब सांगड़ में असांजे प्यारे दोस्त ऐं नामवर अदीब, कॉलमिस्ट, सहाफ़ी साईं हबीब लगारी साहब जी जेका सालगिरह मल्हायूं पिया ऐं अॼोके हिन सुहिणी ऐं सुठी तकरीब, मुख़्तसिर तकरीब जो जेको महिमान ख़ासि असांजो हबीब लगारी साहब पाण ई आहिनि। साईं जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। हिन अॼोकी सुहिणी तकरीब में असां वटि हैदराबाद खां कई आयल साईं प्यारो महिमान सहाफ़ी साईं निहाल साहब खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं सदारत जे हवाले सां अॼोकी हिन सुहिणी तकरीब में, सालगिरह जी तकरीब में हबीब साहब जी जेका तकरीब आहे, प्रोग्राम आहे, उन में हिकिड़ो सुठो ऐं सुहिणो महिमान असांजे सांगड़ जो रंग बिरंगी शख़्सियत साईं ग़ुलाम अली लगारी साहब, साईं नसीम बलोच साहब गुज़ारिश आहे त अचनि ऐं स्टेज ते तशरीफ़ वठी अचनि। ऐं अॼोकी हिन सुहिणी तकरीब में साईं अमर साहब खे बि गुज़ारिश आहे त अॻियां अचनि ऐं अब्दुल जब्बार जुणेजो साहब तव्हांखे बि गुज़ारिश आहे तव्हां बि अॻियां अचो। हाणे अॼोके हिन सालगिरह जी तकरीब में सभ खां पहिरीं आऊं हबीब साहब खे तमामु घणी मुबारकूं ॾींदुसि ऐं साईं काफ़ी अरसे खां वठी सहाफ़त जे पेशे सां, काविश खां वठी हींअर वॉइस ऑफ रेडियो लंडन में बि साईं कमु करे रहिया आहिनि ऐं उनखां अलावा साईं अमर जलील जो किताब जो जेको कुझु हवाला आहिनि उनखे बि किताबी सूरत में आंदो आहे। ऐं साईं जी शख़्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ सभ खां पहिरीं गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद कासिम आदिल लगारी साहब खे त ॿ अखर साईं जे हवाले सां ॻाल्हाइनि। साईं कासिम लगारी साहब। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूअ बहार जी। सभ खां पहिरियों आऊं हबीब लिगारी खे दिलि जे गहराइनि सां सालगिरह जूं मुबारकबाद पेश कयां थो। उनखां पोइ जंहिं अङण ते असीं वेठा आहियूं न्यू प्रेस क्लब सांगड़ वारनि जे थोरनि सां सभु इहो जेको मडाण मचायो आहे, ॿ टे जेका दोस्त आहियूं पाण सभु गॾु थिया आहियूं, उन्हनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। ऐं इनखां पोइ हबीब लगारी शख़्सियत घण पासाई शख़्सियत आहे, उन ते हिकिड़ो पासो कोन्हे, जाम पासा आहिनि। उनजी ज़ाती ज़िंदगी ते ॻाल्हाइजे त इलाही टाइम लॻंदो, जेकॾहिं उनजी ज़िंदगी उनजी शाइरी ते ॻाल्हाइजे त उन जे लाइ बि इलाही टाइम खपे। ऐं जेकॾहिं उनजो जेको आहे समाजी कारवा वारा या समाजी जेके कम आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइजे बि खोड़ सारो टाइम लॻंदो। पर आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, सिर्फ़ु हिकिड़ी चंद मिंटनि जे लाइ, उहा इहा आहे त हबीब लिगारी जी शख़्सियत ऐं उनजी शाइरी ऐं उनजे सॼे माहौल में हिकिड़ी जॻह आहे, उहा ख़ुशबू आहे, उहा आहे धरती जी ख़ुशबू आहे। हिन जे शाइरी में, हिन जे उथण वेहण में, हिन जी जेका सहाफ़ती रंग में जेका टोटल जेका उहा धरती जी ख़ुशबू आहे, उहा असांखे जॾहिं असीं सां मिलूं था, जॾहिं असांजी शाइरी पढ़ूं था, जॾहिं हिन जी रिपोर्टिंग जेका वॉइस ऑफ लंडन ते जेका आहे सिंधी वॉइस ऑफ लंडन ते ॿुधूं था त उन में धरती जी ख़ुशबू अचे थी। इन खां वधीक पाण ॿिए का बि लफ़्ज़ न आहिनि जंहिं साईं जे ख़िदमत में पेश कयूं। ऐं असांजे लाइ, असीं सांगड़ जे लाइ, असीं सांगड़ वारा ख़ुशकिस्मत आहियूं जो असांजो हेड़ियूं शख़्सियतूं असांजे विच में मौजूदु आहिनि जिन लाइ इलाही माण्हू सिकनि था। महिरबानी। हबीब लगारी साहब जी शख़्सियत ते ॻाल्हायो ऐं हुनजी जेका शख़्सियत आहे बिल्कुलु कोई शक न आहे तो महबूब माण्हू आहे ऐं जंहिंजो नालो ई हबीब आहे, सभिनी जो हबीब आहे। ऐं हिन सालगिरह जे मौक़े ते, साईं हबीब साहब जी सालगिरह जे मौक़े ते हाणे गुज़ारिश कंदुसि अवामी प्रेस क्लब जो ई मेज़बान साथी असांजे अब्दुल जब्बार जुणेजो साहब खे त साईं जी शख़्सियत ते ॻाल्हाइनि। अब्दुल जब्बार जुणेजो साहब। महिरबानी सभिनी दोस्तनि जी जेके न्यू प्रेस क्लब जे प्रोग्राम थियो आहे हबीब लिगारी सालगिरह जो, ऐं सभु दोस्त साईं नवाज़ कुंभर साहब, निहाल साहब, साईं अमर, साईं मुमताज़, साईं नसीम साहब, वली मोहम्मद साहब,
कासिम आदिल ऐं असीं उही गॾु हूंदा आहियूं अली रज़ा शाह ऐं जे हबीब जे हवाले सां त निहाल तमामु घणो वेझो रहियो आहे। इख़बारी सहाफ़ती हवाले सां तमामु हुते केतिरो वक़्तु गुज़ारियो अथसि। पर असां जेको असीं शाइरी जे हिसाब सां पहिरियां शाइरी जेको मकुल प्रोडक्शन में सरमंद अयाज़ थी वियो, ॿियनि जा जेके प्रोग्राम हूंदा हुआ उनजी शाइरी में ॻाइणु ऐं उन जो कंपेयरिंग करणु, उतां ई माना असांजो सॼो मुलाक़ातूं ऐं कचरियूं थियूं। उन खां पोइ कावश इख़बार जा सफ़र हो, ॿियनि इख़बारनि खां थींदा। पोइ सांगड़ जो वरी हींअर अदबी संघ सेक्रेटरी जनरल बि आहे, त इहो बि अञा सांगड़ जे लाइ तमामु बहितरीनु आहे। हिकिड़ो नौजवान हींअर आयो नई टही जो। हींअर असांखे यकीन आहे त जेके हींअर अदब जे हवाले सां शाइरी जे हिसाब सां जेको हींअर हले पियो, उन ते वधीक हबीब आहे या ॿिया जेके दोस्त आहिनि उन ते वरी अहिड़ो सिस्टम आणण जो। अॼुकल्ह जेको शाइरी ॾिसो पिया, मुख़्तलिफ़ अहिड़ा अची विया आहिनि शाइर जो हुनखे अल्फ़ाबेट जी ख़बर कोन्हे, शाइरनि जी ख़बर कोन्हे का, ऐं अदब जे हवाले सां ख़बर कोन्हे, पर उहे अदीब बि आहिनि, शाइर बि आहिनि ऐं गुलकार बि थियो था वञनि। त उन लाइ वरी वधीक इन ते चई कजो। असांजी ख़ुशकिस्मती आहे जो न्यू प्रेस क्लब में अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम थिया। हबीब उईं असां सां गॾु हूंदा, को प्रोग्राम हूंदो आहे असां इन जे हवाले सां कंपेयरिंग जा सॼा सिस्टम इन जे हवाले असीं करे चवंदा आहियूं। वरी असांजी दुआ जी तरफ़ पाक हबीब खे वॾी ज़िंदगी ॾे ऐं जीअं सिंध जी ऐं सांगड़ जी आवाम जे जेके मसइला आहिनि उहे ऐवान ते पुॼे। अब्दुल जब्बार जूनियर साहब, तव्हां हबीब साहब जी शख़्सियत ते ॻाल्हायो, बिल्कुलु सही था चओ। हबीब साहब हिकु घण तरफ़ी शख़्सियत आहे, अदबी संगत जो सेक्रेटरी बि आहे, वरी कंपेयर बि आहे माशाल्लाह। ऐं असां जेका रेडियो ऑफ लंडन ते जेको सिंधी रिपोर्टिंग आहे, ॿ टे दफ़ा मूं ॿुधण जी कोशिशि कई आहे ऐं ॿुधो आहे, माशाल्लाह ॾाढी भली रिपोर्टिंग आहे। लफ़्ज़नि जो जेको सिटाव आहे, लफ़्ज़नि जी जेका जोजक थो करे, ख़ासि तौर ते जेको मोरे वारे वाक़े जे हवाले सां साईं जी जेका रिपोर्टिंग हुई, ॾाढी पसंदीदा रिपोर्ट, शाबाश हुजे। त इहो जेको ॾांव आहे, इहो ॾांव हर कंहिं सहाफ़ी खे कोन थो अचे। बहरहाल हबीब साहब, तव्हांखे लख शाबाश हुजनि ऐं तव्हांखे मुबारक हुजनि तव्हांजी इन लिख ते। हाणे आऊं हिन सालगिरह जे मौक़े ते, असांजे हबीब साहब जी सालगिरह जे मौक़े ते ऐं गुज़ारिश कंदुसि साईं प्रोफेसर अमर लगारी साहब खे त साईं हबीब साहब ते ॻाल्हाइनि। महिरबानी साईं ममताज़ साहब। सभ खां पहिरियां त आउं हबीब खे पंहिंजे सालगिरह जूं मुबारकबाद पेश कंदुसि। ऐं हबीब यकीनन असांजो हिकिड़ो सांगड़ जो अदबी हवाले सां हिकिड़ो असासो आहे। ऐं छो त हिन जे पंहिंजी ॾात जे हवाले सां ॾिसूं था त हिन में हिकिड़ी कुदरती जेका आहे शाइराणी ॾात ऐं गॾोगॾु जेको आहे कंहिं बि शयुनि खे ऑर्गनाइज़ करणु, ॻाल्हाइण जो ऐं हुनजो कुदरत तरफ़ां जेको आवाज़ जी ॾात आहे उहा बि माना जेका आहे हिन कुदरती जेका आहे मिलियल आहे। त इन करे उन ॾात खे हबीब जेको आहे तमामु सुठे नमूने सां इस्तेमालु कयो आहे। ऐं ख़ासि करे पंहिंजे क़ौम जे हवाले सां, पंहिंजे अदब ऐं सिंधी ॿोली जे हवाले सां, ऐं जेके बि सहाफ़त में जे ॾिसूं था त हबीब जॾहिं आयो त हुन न फ़क़्तु एज़ ए रिपोर्टिंग तौरु बि कमु कयो, पर गॾोगॾु जेको आहे डेस्क ते बि जेको आहे हुन कमु कयो। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि ज़ाहिर कनि थियूं त हबीब हिकिड़ो जेको आहे तमामु पंहिंजे हवाले सां हिकिड़ो इंटेलिजेंट क़िस्म जो जेको आहे माण्हू आहे, नौजवान आहे। ऐं यकीनन अॻिते हुनजी थींदी। ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी इन ॻाल्हि जी बि आहे त हिकिड़ो त हीअ अदब में जेका आहे हिन जी सुठी ग्रिप आहे। उर्दू अदब में जेका आहे ही पोस्ट ग्रेजुएट आहे पंहिंजे यूनिवर्सिटी ऑफ सिंध वटां। ऐं उन खां अलावा जेको आहे अदबी संगत सांगड़ जो काफ़ी सालनि खां न फ़क़्तु जेको आहे मेंबर ऐं उहिदेदार रहंदो आयो आहे, पर हाणे हिन दफ़े जेको आहे हिन सां असां वटि जेको आहे अदबी संगत जी जेका आहे सरवाणी जेका आहे उहा हबीब जे हुन में आहे, अॻवानी में आहे। ऐं पाण सेक्रेटरी आहिनि अदबी संगत सांगड़ जा। त इन हवाले सां बि असांजी जेका आहे संगत लाइ हिकिड़ो ई एज़ाज़ आहे त हिकिड़ो नौजवान माण्हू जेको आहे उहो सिंधी अदबी संगत खे जेको आहे लीड करे थो। ऐं गॾोगॾु जेको आहे जेके बि हिकिड़ो जेका एक्टिव सहाफ़त आहे या एक्टिव जेका असांजी अदबी जेका एक्टिविज़म आहे उन में हबीब साहब जो जेको आहे भरपूर क़िस्म जो जेको आहे किरदारु आहे। केतिरा बि कहिड़ा बि मसइला हुजनि सिंध जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, अवाम जे हवाले सां, उन में असां ॾिसूं था त
त हबीब तमामु घणो एक्टिव आहे पंहिंजे हुन में मुज़ाहिरा हुजनि, हुनजी ॻाल्हि करणी हुजे, मुख़्तलिफ़ फॉर्मनि ताईं हुन ॻाल्हि खे पहुचाइणो हुजे त हिन में हिकिड़ो जेको आहे जज़्बो बि आहे। त इन करे आउं इहो ई चवंदुसि त अलाह साईं जेको आहे हबीब खे अञा वधीक सघ ॾे ऐं ॾात जेका आहे हिनजी अञा वधीक निखरे ऐं हिनजी ॿोली ऐं हुन में अञा वधीक ताक़त अचे ऐं हिन जो आवाज़ु अञा वधीक सगारो थिए त जीअं जेको आहे असांजी सिंध ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब ऐं सिंधी सहाफ़त लाइ हिकिड़ो जेको आहे हीउ भरपूर किरदारु अदा करे सघे। महिरबानी। महिरबानी साईं। प्रोफेसर अमर लगारी साहब, तव्हां हबीब साहब जी शख़्सियत ते ॻाल्हायो ऐं बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि चई आहे त हबीब साहब जो जेको मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते ॻाल्हाइणु उहो बि हिकिड़ो ज़बरदस्तु आहे ऐं हू सांगड़ जो आवाज़ु ऐं सिंध जे आवाज़ खे सघारे तरीक़े सां रेडियो ऑफ लंडन ते पहुचाए थो, आवाम ते पहुचाए थो। इहा ई हुनजी ख़ासि ख़ूबी आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे इन दौर में सच चवणु, सच लिखणु, सच ॻाल्हाइणु। बहरहाल जेको सो वॾी महिरबानी अमर साहब, तव्हां टाइम कढियो आयो। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजे सांगड़ जी हिकु ॿी शख़्सियत साईं वली मोहम्मद ख़ासकेली साहिब खे, त साईं वली मोहम्मद साहिब ॿ अखर साईं जी शख़्सियत हबीब साहब जी शख़्सियत ते साईं वली मोहम्मद ख़ासकेली साहिब। साईं मुख्य महिमान हबीब लिगारी साहब, असांजो आयल महिमान साईं निहाल कुमार साहब हैदराबाद खां कई आयो आहे, साईं नसीम बलोच साहब ऐं असांजो इंतहाई समाजी कारकुन सियासी हवाले सां जबार जुनेजो साहब ऐं नामियारो अदीब साईं नवाज़ कुंबर साहब, ॿिया दोस्त मुमताज़ लिगारी साहब, साईं अमर लिगारी साहब, सभिनी खे सलाम अलैकुम। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु असांजे दोस्त हबीब लिगारी जी ज़िंदगी घड़ी सालगिरह आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त माण्हू जंहिं ॾींहुं ॼमे थो त उहो ॾींहुं यादि अचे थो त आउं जेको आयो आहियां दुनिया में तो कहिड़े मक़सद सां आयो आहियां, कीअं आयो आहियां ऐं हिन वक़्त ताईं मूं पंहिंजूं जेके महिनतूं करणु खपनि हा या जेके मूंखे पंहिंजूं काविशूं करणु खपनि हा उन में आउं केतिरे क़दुरु कामयाबियूं आहियां। मुंहिंजी नज़र में त असांजो दोस्त आहे ॾाढो सुठो, हिकिड़ो बहितरीनु इज़त ॾींदड़, इज़त वठंदड़ दोस्त आहे ऐं सॾ में सॾ ॾींदड़ आहे ऐं हुन सहाफ़ती ज़िंदगी में बि तमामु जेको आहे सो सुठो नालो कमायो आहे ऐं उते हैदराबाद में रही करे बि मूंखे यादि आहे त किताबी सिलसिले जी ऐं इशाअत लाइ जॾहिं हैदराबाद में रहंदो हुउसि, साणसि वटि वञी रहंदो हुउसि, रमज़ान जो वेंदुमि हूंदो वीचारो सुबुह साण अलाए किथां बंदि करे हाणे सिविल अस्पताल वग़ैरह मां वञी नाश्तो वग़ैरह वठी ईंदो। माना एतिरो माण्हू जेको आहे ही माण्हुनि सां हिकिड़ो कमेंटेड आहे ऐं दोस्तनि सां जेको एतिरो तमामु भलो माण्हू आहे। हाणे साईं खे अञा मंज़िल जी कोशिश आहे, संदसि सफ़र जेको आहे सो जारी आहे। हींअर बि सिंधी अदबी संगत जो सांगत जो शाख जो सेक्रेटरी आहे ऐं अञा वधीक ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिनखे मंज़िल मिलंदी ऐं ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदो ऐं असां दोस्त हिनखे जेको आहे हमेशह ख़ुशि ख़ुरम ॾिसणु चाहींदासीं। महिरबानी महिरबानी साईं वली मोहम्मद ख़ासकेली साहिब, तव्हां अॼु अहिड़ी ॻाल्हि छेड़ी आहे जो हाणे असांखे तहक़ीक़ करणी पवंदी जो कार्ड छिपियो, शादी थी कान थी ख़बर न आहे। बहरहाल वली मोहम्मद साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजे सांगड़ कॉलेज जे प्रिंसिपल साईं नामियारे मौक़िक़ साईं प्रोफेसर नवाज़ कुंबर साहब खे त साईं हबीब लगारी साहब जी शख़्सियत ते ॻाल्हाइनि। साईं नवाज़ कुंबर साहब। महिरबानी मुमताज़। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चवां थो न्यू प्रेस क्लब में, ऐं ख़ासि करे मूंखे ख़बर न आहे निहाल शायदि पहिरियों दफ़ो आयो आहे, नसीम बि इलाही ॾींहंनि खां पोइ आयो आहे, अमर बि काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो आहे। हबीब तव्हांखे तमामु घणी मुबारकूं। मुंहिंजे ख़्याल में हबीब जी इहा ई वॾी कामयाबी आहे जो हिते सांगड़ जी आबादी बि 22 लख आहे ऐं हुन में ज़ाहिरा रोज़ माण्हू जेके घुमनि फिरनि पिया सभु पैदा थिया आहिनि ऐं हुनजा जनम ॾियारा बि हूंदा, पर केतिरनि माण्हुनि जा जनम ॾियारा मल्हाइबा आहिनि। उहे इन लाइक़ु हुजनि जिन जी हेतिरियूं वॾियूं शख़्सियतूं गॾु थी ऐं हुनजी सालगिरह मल्हाइनि। ऐं सम्झां थो इहा ई
इलाही वॾी कामयाबी आहे दोस्ती। इहो त ख़ुदा शुक्र आहे जो उस्ताद निज़ामाणी टंग भॻी ऐं साईं सेक्रेटरी थी वियो, अलाए अॻु में थियो हले पोइ थियो। असल में सांगड़ में जेके नौजवान आहिनि उन में टैलेंट जी का कमी न आहे। उन जो जेको वॾे में वॾो मसइलो आहे छो सांगड़ तालीमी लिहाज़ सां इलाही पोइते रहियो आहे। पुर तहरीक जे हवाले सां इलाही इंफ्रास्ट्रक्चर जी कमी रही, तालीम जी कमी रही। हिते ॿाहिरि माण्हू हिकिड़े पासे मज़बूत पासो हूंदो त ॿिया पासा कमज़ोर बि रहिजी वेंदा। तो तालीम में सांगड़ ज़िलो इलाही पोइते रहिजी वियो। उन करे अहिड़ा माण्हू सांगड़ में इलाही घटि आहिनि जेके नौजवाननि जी तरबियत कनि या उन्हनि खे अॻिते ॿिया रस्ता ॾेखारीनि। तो इहो सांगड़ जे नौजवाननि जो वॾो मसइलो, बल्कि आउं सम्झां थो वॾो अलमियो आहे। त उन में जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे जेको मुख़्तलिफ़ फील्ड्स मां तालुक़ु रखे थो ऐं हुन प्रैक्टिकली हुन में कमु आहे ऐं ॿियनि दोस्तनि खे नौजवाननि खे रस्तो ॾेखारे सघे थो, उन्हनि गाइड करे सघे थो, त इहो असांजो असासो आहे। ऐं उहो हबीब लगारी साहिबु आहे, छो जो हू सहाफ़त में प्रैक्टिकली कमु करे चुको आहे, डेस्क ते कमु करे चुको आहे, रिपोर्टिंग करे चुको आहे ऐं लिखणु कॉलमिस्ट बि पाण आहे, को शाइर आहे, सिंधियत बि संघ जो सेक्रेटरी आहे। त इन हवाले सां हू दोस्तनि खे गाइड करे सघे थो। त उन हवाले सां आउं सम्झां थो हबीब इलाही असां दोस्तनि जे लाइ, सांगड़ जे नौजवाननि जे लाइ इलाही अहम आहे। अलाह साईं खेसि वधाए। तव्हां दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। असांखे इलाही उमेदूं आहिनि हबीब मां, त यकीनन जेका सिंधियत बि संगत सांगड़ शाख आहे उहा का ईअं आम शाख या मामूली शाख या भर्ती जी शाख उन नथा चई सघूं। उनजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु रहियो आहे, उन पंहिंजी तारीख़ आहे, माज़ी आहे उनजो शानदार क़िस्म जो। उहो हबीब यकीनन उनखे अॻिते वठी वेंदो। असांजूं खोड़ सारियूं दुआऊं हबीब तव्हां सां गॾु। साईं नवाज़ कुमार साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां न्यू प्रेस क्लब में तव्हां पंहिंजी मेज़बानी जो किरदारु बि अदा कयो ऐं हबीब साहब जी जहिड़ी शख़्सियत ते हिते सालगिरह जो प्रोग्राम थियो आहे, सम्झां थो इहा हिकिड़ी सुठी इब्तिदा आहे। त घटि में घटि उहे माण्हू जेके इन लेवल जा आहिनि, इन सतह जा आहिनि, जंहिंजी सालगिरह मल्हाइणु खपे। न त रोज़ु फेसबुक खोलियो त 100 खनि लिस्ट हूंदी आहे, असां परेशान थी वेंदा आहियूं त कंहिं खे सालगिरह चऊं। पर आउं सम्झां थो त सिंध में सालगिरह मल्हाइण जो जेको सिलसिलो शुरू थियो उहो साईं GM सैद जी सालगिरह खां जेको ज़्यादातर जेको मक़बूल हो, जो साईं GM सैद जी सालगिरह थींदी। ज़ाहिर उहा शख़्सियत बि अहिड़ी हुई त उन शख़्सियत खे सलाम पेश करण बि ज़रूरी आहे। त आउं सम्झां थो त असांखे इहो सोचणो पवंदो, तइ करिणो पवंदो त कहिड़ी शख़्सियत आहे इल्मी अदबी जंहिंजी सालगिरह असां मल्हायूं। हिकिड़नि खे फेसबुक ते ॾेई छॾियूं, पर हिकिड़नि खे अमली तौर ते असां प्रेस क्लब में या कंहिं अवामी जॻह ते, कंहिं सुठी जॻह ते उनखे विहारे इज़त बि ॾियूं, उनखे यादि बि कयूं, उनजी ख़िदमतनि ते ॻाल्हायूं बि सही। ऐं सम्झां थो हबीब लगारी साहिबु इहो एज़ाज़ु माणे चुको आहे, एज़ाज़ु रखे बि थो ऐं त हुनजी सालगिरह जीअं पाण मल्हाई आहे, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त इहो सिलसिलो जारी रखंदासीं। हाणे आउं ईंदुसि असांजे महिमान जी तरफ़। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे अवामी मिज़ाज वारे शाइर साईं नसीम बलोच साहिब खे त साईं हबीब साहिब जी शख़्सियत ते ॻाल्हाइनि। साईं नसीम बलोच साहिब। साईं हबीब साहब, साईं निहाल कुमार, साईं नवाज़ कुंवर साहब ऐं ॿिया दोस्तो, अस्सलाम वालेकुम। हबीब सां मुंहिंजो वास्तो तॾहिं रहियो आहे जॾहिं हबीब सफ़ा पितकड़ हुयो, मैट्रिक जो शागिर्द हुयो। ऐं हबीब उन वक़्त खां बि मुतहरिक हुयो जॾहिं बि को कमु चइबो या को टास्क ॾिबो हो त उन खे मिंटनि में पूरे करण जी कोशिशि कई। हुन सदाईं नवां पेचरा ऐं नवां गस ॻोल्हण जी ॻाल्हि कई। हू सदाईं नवनि गसनि ते वेंदो रहियो, ॻोल्हींदो रहियो ऐं जाखोड़ कंदो रहियो। हू तइलीमी मैदान हुजे, हू सहाफ़ती मैदान हुजे, हू शाइरी हुजे, हू लिखण पढ़ण जो ॿियो को कमुकार हुजे, उन सभिनी में हिन जंहिंमें बि हथु विधो उनमें पाण मल्हाए पूरो कयो। यकीन करियो त जेॾीमहिल मूं हिनखे पहिरियों दफ़ो कंपेयरिंग कंदे ॿुधो त आउं पाण ख़ुशि बि थियुसि ऐं ख़ुशी मां इहो पियो सोचियुमि यार हबीब काल ताईं त ॻाल्हाईंदो कोन हुयो, एॾो घणो कोन ॻाल्हाईंदो, अॼु स्टेज ते जंहिं तरीक़े सां ॻाल्हाए पियो या जेको आहे सो प्रोग्राम खे मैनेज करे पियो, उहो कमाल जी शइ आहे। सिंधियत बि संगत में आयो ऐं उन खां पोइ जेको आहे सो उते वधीक हुन जा जेके पासा आहिनि उहे सवारजी तयारु थिया। हैदराबाद में जेके हुन बज़्म रिहाण हुजे या सिंधियत बि संगत जा जेके माण्हू हुजनि उन्हनि सां गॾु वेही हुन जेको कमु कयो, अख़बार में जेको कमु कयो, हुन वेतर हुनखे घणो संवारियो, सिराण चढ़ियो।
बाक़ी जेको कमु हुयो उहो यूनिवर्सिटी कयो, जेॾी महिल हू यूनिवर्सिटी में पढ़ंदो रहियो ऐं गॾोगॾु अख़बार जो कमु बि कंदो रहियो, त आख़िर में ही पची लाल थी असां वटि सांगड़ में पहुतो। ऐं हाणे हू न पंहिंजी अमली ज़िंदगी जी जेका शुरूआति कई आहे, माण्हू त चवनि पिया हीअ अञा सफ़ा नंढड़ी लेवल जो, ईअं कोन्हे को। असल में हू जेको कमु करे पियो पंहिंजी उमिरि जे हिसाब खां ॿीणो वधीक कमु करे पियो, ऐं हू जंहिं पाए ते हींअर पहुतो आहे, असांखे उमेदु आहे त बाक़ी जेको हिन खे अॻियां वारो वक़्तु आहे हुनखे अञा अॻिते वधीक जेको आहे सो मौक़ा मुयसरु कंदो ऐं हीउ पंहिंजो नालो रोशन कंदो। हबीब जेको आहे हू अजीब क़िस्म जो शाइर आहे। जेॾी महिल लिखणु शुरू करे थो त ख़बर नथी पवे त हिन लिखियो कीअं। कलम खे जेॾी महिल बि हुन कागज़ ते रखियो आहे त हुन ग़ज़ल या चौसिटे खे या पंहिंजी जेका बि क़िस्म जेको लिखणु चाहे पियो उनखे हुन ख़तमु ई तॾहिं कयो आहे जॾहिं हुनजी पेन हुन कलम पने तां खईं तॾहिं आहे जॾहिं हू ख़तमु थी वियो आहे। इहा हिन जी जेका सलाहत आहे, इहा हिन जी जेका सदाउ आहे। अलाह हिन खे सलामत रखे, मालिक हिन खे ख़ुशि रखे। महिरबानी। नसीम बलोच साहब, तव्हां साईं जी शख़्सियत ते ॻाल्हायो, हबीब साहब जी शख़्सियत ते। ऐं हबीब साहब जो बिल्कुलु ऐं नवाज़ साहब वेठो आहे ऐं अमर साहब वेठो आहे, त मां चवंदो आहियां, मूंखे दोस्त चवंदा आहिनि त भला आख़िर लॻारियुनि में सभु ॾात छो आहे, ॿिया बि ॿियूं ज़ातियुनि वारा पिया आहिनि, त मां चवंदो आहियां लॻारियुनि में अलाह साईं हिकिड़ी इहा जेका ख़ूबी बयानु कई आहे या ख़ूबी ॾिनी आहे, उहा हिकिड़ी दुआ आहे। नवाब वली मोहम्मद लॻारी जी ॻाल्हि कंदा आहिनि, वज़ीर आज़म जो सिंध जो, उहो हिकु ॾींहुं जॾहिं दरबार मां निकितो आहे, ताजपुर जी दरबार मां, उनजो घर हूंदो जिते नवाब वली मोहम्मद हीअं हैदराबाद में पाड़ो आहे, त नवाब वली मोहम्मद लॻारी उते रहंदो हो। हू जॾहिं पके किले मां मीर साहिब जे उन दरबार मां निकिरी पाण अचे पियो नवाब वली मोहम्मद पंहिंजे ॻोठ ॾे, तॾहिं बाक़ी जेको जंगल हो त उते वार ते हिकिड़ो फ़क़ीर हो, कंहिं वण जे हेठां वेठो हो, त उहो पाण घोड़े ते चढ़ियलु हो, पाण इशारो कयो फ़क़ीर साहिब साईं बीहो बीहो बीहो, हुनजो मक़सदु मूंखे ख़ैरात मिले। त नवाब वली मोहम्मद बीह रहियो ऐं पुछियो भाउ चई बसि अलाह जे ॾिन मां जेको हुजे ॾियो। त नवाब साहिब चवंदा त बाक़ी खीसे में हथु विझी जेको बि कुझु हो उहो खणी ऐं हुन फ़क़ीर जी झोली में विधो, ऐं जॾहिं झोली में विधई त फ़क़ीर साहिब दुआ ॾिनी। दुआ इहा हुई त नवाब साहिब अॼु खां पोइ जिते तलवार हलंदी न उते तुंहिंजी ज़बान हलंदी। त आउं सम्झां थो उहा जेका दुआ आहे असां लिगारियुनि खे साईं, उहो सिलसिलो हलंदड़ आहे ता क़यामत हलंदो इंशा अल्लाह ताला। ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि असांजे जेको आहे सो अॼोकी महफ़िल जे मोर ऐं जंहिंजी सालगिरह मल्हायूं पिया, हबीब लॻारी साहिबु, जेको असां सभिनी जो हबीब आहे। हबीब लॻारी साहिब खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे। हबीब लॻारी साहिबु। सची ॻाल्हि इहा आहे त मूं हिन शहर में विखूं खयूं आहिनि ऐं आउं हिन शहर जो माण्हू आहियां, पर जेकॾहिं अॼु मूंखे सिंध सुञाणे थी, उन में जिन माण्हुनि जो किरदारु आहे त उहे हिन शहर जा माण्हू आहिनि। उन में साईं नवाज़ कुंभर जो बि किरदारु आहे, साईं अमर लिगारी जो बि किरदारु आहे, साईं नसीम बलोच जो बि किरदारु आहे, साईं कासिम आदिल वारा वेठा आहिनि, वली मोहम्मद ख़ासकेली वारा वेठा आहिनि। त इन्हनि समूरनि माण्हुनि जो किरदारु आहे जिन हमेशह असांखे उत्साहियो। मूंखे यादि आहे आउं नसीम वटि जॾहिं अची वेंदो हुओ त साईं नवाज़ कुंभर सां रिहाणियूं थींदियूं हुयूं या ॿियनि दोस्तनि सां जॾहिं बि मिलबो हुयो, त आउं शायदि इन्हीअ करे ख़ुशनसीब माण्हू आहियां जो मूंखे हिननि दोस्तनि जो साथ मिलियो। अॼु बि जेकॾहिं किथे बि कंहिं महल में कंहिं घड़ी में कंहिंखे सॾींदुसि त सांगड़ जा उहे माण्हू आहिनि, जबार थी वियो, ॿिया दोस्त जेके आहिनि उहे असां सां गॾु हर लम्हे बीठल रहिया। माण्हू जी शख़्सियत खे मुख़्तलिफ़ माण्हू ठाहींदा आहिनि। माण्हू में ॾात हूंदी आहे, पर उन खे जेको तयारु कबो आहे उहा हूंदी आहे दोस्तनि जी तरबियत ऐं सोबत। जेकॾहिं साईं नवाज़ कुंभर वारा या ॿिया जेके आहिनि साईं अमर लिगारी वारा उहे साहिब इल्म हुजण जे नाते पंहिंजे उन इल्म मां जेकॾहिं असांजी रहनुमाई न कनि हा त शायदि अॼु आउं इन मक़ाम ते न हुजां हा जो मूंखे अॼु सिंध सुञाणे थी। आउं माण्हू पंहिंजी मिटी जो कर्ज़ी हूंदो आहे। आउं न सिर्फ़ु सांगड़ जी सरज़मीन जो कर्ज़ी आहियां, पर आउं सिंध जी सरज़मीन जो बि कर्ज़ी आहियां। साईं नवाज़ कुंभर चवंदो आहे त हीअ सांगड़ जी मिटी अजीब ग़रीब आहे, हिते कुझु न कुझु थी पवंदो आहे। त उहा ई मिटी जेका आहे उहे दोस्त असांजो ॾढ आहिनि, असांजो शौर आहिनि। मूंखे ख़ुशी आहे जो मूं जहिड़े हिकिड़े निढड़े माण्हू जी अॼु सालगिरह मल्हाई पई वञे। हैदराबाद मां प्यारो निहाल कुमार कही आयो, हिन न्यू प्रेस क्लब जा दोस्त आहिनि जेके हमेशह जिन दरवाज़ा खुलियल रखिया आहिनि असां लाइ। त इन्हनि सभिनी दोस्तनि जो साथ सहकार असां लाइ ॾढ आहे, हौसलो आहे। ऐं वरी बि दोस्तनि जो थोराइतो आहियां। हीअ असल में जेके प्रोग्राम हूंदा आहिनि
हिकिड़े मेल मिलाप जो ज़रियो हूंदा आहिनि। हसन दरस चयो हो त दुको नेठि दाख़िल कयो मूं बि दिलि जो, हाणे मूं मोहबत ॿियनि जी ॿुॾी वई। त जेका दिलि जी सचाई सां अक़ीदत ऐं मोहबत कबी आहे उहा रायगा कॾहिं बि न वेंदी आहे। हीअ मूंखे असांजा उस्ताद जेके बि आहिनि, साईं नवाज़ वारा, साईं अमर वारा ऐं जेको आहे साईं मुमताज़ आहे, साईं नसीम आहे, त इहे साईं कासिम आदल थी वियो, जबार जूणी जो थी वियो या निहाल कुमार थी वियो, इहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में पंहिंजी मुनफ़रद सुञाणप रखंदड़ माण्हू आहिनि जिन खे अॼु सिंध सुञाणे थी ऐं हू हमेशह मोहबतूं ॾींदड़ आहिनि। हुननि मूंखे हमेशह मोहबतूं ॾिनियूं आहिनि ऐं हुननि जो सदा ई थोराईंदो रहंदुसि ऐं सिंध वासियुनि जो बि थोराईंदो आहियां। ऐं उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध लंडन वारनि जो, साईं इमदाद ओढे जो ऐं ॿियनि जो बि थोराईंदो आहियां त जिन हमेशह उत्साह ॾिनो आहे, या उहे दोस्त जिन मुंहिंजनि लिखड़ियुनि खे जहिड़ियूं बि आहिनि जीअं बि आहिनि शाया कयो आहे, ऐं या उहे रागी जिन मुंहिंजी शाइरी खे आवाज़ ॾिनो हमेशह आउं उन्हनि जो बि थोराईंदो आहियां। आउं अॼु सॼी सिंध जो थोराईंदो इन करे बि आहियां जो सॼी सिंध मां कंहिं मोबाइल ते, कंहिं मैसेज ते, कंहिं फेसबुक ते, सोशल मीडिया ते मुबारकूं ॾिनियूं, वरी बि आउं सॼी सिंध जा थोरा मञां थो। माशाअल्लाह, ज़बरदस्त हबीब साहब, तव्हांखे सालगिरह जे हवाले सां वरी खोड़ सारियूं मुबारकूं सॼी संगत तरफ़ां, सॼी सिंध तरफ़ां। ऐं हाणे असांजे आख़िरी महिमान ऐं अॼोके इन सालगिरह जी तक़रीब सदारत कंदड़ हैदराबाद मां कई आयल असांजो प्यारो भाउ ऐं काविश अख़बार सां तालुक़ु रखंदड़ साईं निहाल कुमार साहिबु गुज़ारिश कंदुसि त अॼोकी इन तक़रीब में असांजे हबीब साईं जी सालगिरह जे हवाले सां ॿ अखर ॻाल्हाए साईं निहाल कुमार साहिबु। न्यू प्रेस क्लब सांगड़ जे सभिनी साथियुनि जी महिरबानी जंहिं हबीब जी सालगिरह जी तक़रीब रखी ऐं हिन प्रोग्राम में त असांजा सभु सीनियर उस्ताद ऐं सीनियर वेठा आहिनि अदीब जिन सां असां हमेशह मौक़ो वठंदा आहियूं, पर असां सिखंदा रहिया आहियूं। ख़ासि करे साईं नवाज़ आहे, साईं नसीम आहे, साईं अमर आहे। जॾहिं जॾहिं बि मूं माना असां कंहिं बि स्टोरी में या किथे बि असांखे रंडक थी आहे त असांजा हमेशह न्यूज़ एडिटर जेके चवंदा साईं नवाज़ सां ॻाल्हाए वठो न, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। साईं अमर सां ॻाल्हायो, इन्वायरमेंट हुजे, पखियुनि ते हुजे, जानवरनि ते हुजे, जॾहिं बि इहे कोई इशू थींदा त उन्हनि जे आॾो त मां माना असां का सफ़ाई हबीब या हिकिड़ी नंढड़ी आहियूं शख़्सियत, पर हबीब खे वरी बि सालगिरह जूं मुबारकूं हुजनि। हबीब खां मूं अचणु वक़्तु पुछियो मुंहिंजो सालगिरह कां ई आहे, सो असां वटि अख़बार में हिकिड़ो ट्रेंड हलंदो त कहिड़ी बि सालगिरह हुजे असां चवंदासीं 18 सालनि जो थी वियो। सो हबीब खे 18 सालनि जो थियण ते मुबारकूं हुजनि। सो उन हवाले सां हबीब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात सिंध यूनिवर्सिटी में थी, आर्ट फैकल्टी जे लॉन जे अंदरि। मूंसां गॾु ॿ फीमेल छोकिरियूं हुजनि ऐं असां जेॾीमहिल हिन वटि पहुतासीं त कंहिं दोस्त ॿुधायो मूंखे चई हीउ नौजवान सांगड़ मां आयो आहे ऐं हिते यूनिवर्सिटी में पढ़े थो ऐं शाइरी सुठी कंदो आहे। सो मुंहिंजो तव्हां पंहिंजो कुझु ॿुधायो। उन टाइम असां वटि मोबाइल ई न हूंदा हुआ, पर रिकॉर्ड न करे सघियासीं, पर हबीब खे मुंहिंजो तव्हां पंहिंजी कुझु शाइरी ॿुधायो। शाइरी पंहिंजी सुठी ॿुधाई। उन खां पोइ मुख़्तलिफ़ अख़बारनि में असां गॾु कमु कयो। कॾहिं हीअ ॿी अख़बार में हूंदो, असां ॿी में हूंदासीं, पर हिक ॿिए सां सहकार में रहंदासीं। अक्सर मुंहिंजी सिंधी ॿोली कची हूंदी हुई। मूं काविश में कमु कंदे बि मुंहिंजी पवंदो हुउसि इलाही जॻहियुनि ते। पोइ हबीब जो सहारो वठंदो हुउसि मां। जिते मूंखे फील्ड में स्टोरी जे लाइ वञिणो हूंदो, मूंखे यादि आहे वाणकी वसी में मूंखे सुबुह जो 4 वॻे पहुचणो हो। स्टोरी गुलाब जा गुल चूंडींदा आहिनि ॿारड़ा, उन्हनि जी स्टोरी करणी हुजे त उतां जे माण्हुनि असांखे चयो 4 वॻे सुबुह जो पहुचजो। त हाणे एतिरो परे मूं चयो हाणे कीअं सुबुह जो हबीब खे मूं चयो जेको मसइलो ई कोन्हे, पाण 3 वॻे निकिरंदासीं हितां खां। सो वाक़ई सुबुह जो 3 थिया, हबीब तयारु थी वेठो, बाइक ते असां निकिरी वियासीं। हिकिड़े खेरपुर डिस्ट्रिक्ट में ॻोठु हुयो यूसुफ बांभण, उते नाबीननि जो ॻोठु आहे। अञा बि तव्हांजो वञणु थिए त केॾीमहिल तव्हां इहो यूसुफ बांभण जे नाले सां ॻोठु आहे। उन ॻोठ में नाबीन तक़रीबन घणा आहिनि ऐं नाबीन सभु क़ुर पाक जा हाफ़िज़ आहिनि। उहा स्टोरी करे वापसि मां पहुतुसि। सो हबीब खे मुंहिंजो हीअ आहे हाणे त हबीब वरी पंहिंजी हिकिड़ी शाइरी बि उन में मूंखे यादि आहे, उहो लिखी ॾिनई अथई तव्हां खिड़की कयो मथे त कुझु उन में कवर थी वेंदो। सो हिन मूंखे कुझु हिकिड़ो लिखी ॾिनो, पंहिंजे शाइरी या पंहिंजी या ॿिए कंहिंजी हुई। हुन खणी पंहिंजा हथ अखियुनि ते रखिया, मूं जो हुन खां रोशनी जो पतो पुछो। सो ईअं कुझु शाइरी हुई। सो हबीब इलाही ॾुखियनि सफ़रनि में मूंखां गॾु रहियो। अक्सर सफ़र दौरान असांजा झेड़ा बि थींदा, छो जो असांखे ऑफिस जे तरफ़ां इंट्रेक्शन ईंदा हूंदा। तव्हां रिपोर्टर आहियो, तव्हांखे ॻाल्हाइणो घटि आहे, ॿुधणो वधीक आहे। सो उते अक्सर वेंदा हुआसीं त हबीब क्रॉस क्वेश्चनिंग घणी कंदो हो। मां चवंदो हुउसि हुनखे ॻाल्हाईंदे, हबीब चवंदो न अञा हीअ पुछ, हीअ शइ रहिजी वेंदी,
पोइ असांजा पाण में कॾहिं जहिड़ा थींदा वापसी में कॾहिं कीअं वरी जेॾी महिल उते ईंदासीं ऑफिस में त वरी ओड़ा जा ओड़ा वरी हेडिंगनि में जेॾी महिल का शइ ग़लति मां ठाहींदुसि ग्रामरिकल मिस्टेक हूंदी त हीअ चवंदो हीअ न हीअ फिट कयो। सो खिड़की जी कॾहिं बि मदद वठंदोसि त मिंट कंदो, कॾहिं पंहिंजी शाइरी कॾहिं कंहिं शाइर जी शाइरी खिड़की में फिट करे ॾेई छॾींदो। ॿिए ॾींहुं उहे शाइर पिया फ़ोन कंदा त यार हीअ त शाइरी मुंहिंजी आहे, मुंहिंजो सही आहे, तव्हांजी वॾी अख़बार में छपिजी वई आहे। सो इहे खोड़ सारा माना ईअं असां गॾु वक़्तु कढियासीं। ऐं हबीब में हिकिड़ी क्वालिटी इहो आहे त हीअ ऑलराउंडर आहे, जंहिंखे पाण दवाउनि में चवंदा आहियूं त इहो एंटीबायोटिक दवा, हर मर्ज़ जी दवा आहे। सो ईअं असां हिकिड़ो ज़िलो कंदासीं, पर हबीब उहो माण्हू हूंदो जेको माण्हू न हूंदो उन ज़िले ते विहारे त फिट थी वेंदो। मॉनिटरिंग डेस्क हुजे, कंहिंजो इंटरव्यू करणो हुजे, का ज़िलो संभालणो हुजे, कॾहिं को इलेक्शन हुजे, को वॾो इवेंट थी वञे, ॾियो बाबा कंहिंखे हबीब जे मथे में हणो, हबीब करे वेंदो। वरी जेकॾहिं को सिंध जो ॿरंदड़ इशू हुजे वॾो त बाबा कंपाइल करिणो आहे, केरु कोन खणंदो, हबीब चवंदो मूंखे ॾियो। सो वॉलंटियर खणंदो, माना इहा हिन में हिकिड़ी वॾाई आहे। सो हबीब जी अॼु सालगिरह आहे, असां वरी हिनखे मुबारकूं ॾींदा ऐं असांजी दुआ आहे त हबीब ख़ुशि हुजे।